नाज़रीन ताकि एक अहम ख़बर का आगाह कंदा हलूं तो जेकमाबाद में पानी जे मेगा प्रोजेक्ट करप्शन में पानी जे अदम फराहमी ते एडवोकेट शहज़ोर खान दस्ती जी फरियाद ते शहीद बिल्किस चांडियो ऑर्गेनाइजेशन जे जिले जेकमाबाद जे कोऑर्डिनेटर एडवोकेट गुलाम मोहम्मद सुमरो पारां केस दाखिल। दरख्वास्त में चयो वियो त 2014 में यूएसएड जे तावन सां सवा 2 अरब रुपयनि जो मेगा प्रोजेक्ट तबाह कयो वियो आहे, जेको प्रोजेक्ट 31/12/2017 ते मुकम्मल थियणो हो पर इदारनि जी लापरवाही सबब मुकम्मल न थियो आहे। दरख्वास्त में वधीक चयो वियो त जेकमाबाद में अक्सर मज़दूर तबको रही रहियो आहे जेको गाॾीअ जो गैर मयारी पाणी पीअण ते मजबूर आहे ऐं हिन वक़्त ताईं कनेक्शन मुकम्मल नाहिन कया विया ऐं पाइपनि में लीकेजेस बि आहिनि ऐं कम मयारी नाहिन कयो वियो। इन खां अलावा ॼाणायो वियो त पाइपलाइन जी खोटाई वक़्त रोड्स जी रिपेयरिंग करणी हुई जेका बि नाहे कई वई ऐं वधीक ॼाणायो वियो त पाणीअ जी टैंकीअ मां टैंकर भरे शहरवासियुनि खे विकिरो कयो पियो वञे, जंहिं जूं वीडियोज़ मौजूद आहिनि ऐं दरख्वास्त में वधीक ॼाणायो वियो त वापडा वारनि वाटर स्कीम जे कनेक्शन मां बाअसर माण्हुनि खे कुंडियूं लॻाए ॾेई रहिया आहिनि, जंहिं सबब स्कीम खे बिजली नथी मिले। इन खां अलावा दरख्वास्त में ॼाणायो वियो त हिकु कनेक्शन 2 खां 3 घरनि खे ॾिनो वियो आहे, जंहिं सबब पाणी घरनि ताईं न ईंदो आहे। हिन केस में वधीक एडवोकेट गुलाम मोहम्मद सुमरो चयो त जेकमाबाद जो अहम मसलो आहे, इन ते सभु सियासी समाजी तंज़ीम सरापा एहतजाज आहिनि ऐं सहाफ़ी पंहिंजो सुठो किरदार अदा करे रहिया आहिनि ऐं हिन सभिनी सियासी समाजी धुरियुनि खे बि हिन मुहिम में साथ ॾियण जी अपील कई आहे। चयो त धुरियुनि खां जवाब तलब कयो वञे। उमीद आहे त हिन स्कीम खे नाकाम कंदड़नि ख़िलाफ़ एक्शन थींदो।